परॾे वज़ीर अब्बास इराक़ची इस्लामाबाद जो दौरो मुकमल करे रूस पहुची वियो। संदसि चोणाई ते इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते वेझी मुशावरत जारी रखण जे मक़सद सां रूस आयो आहियां। रूसी सदर पुतिन सां अॼु मुलाक़ात थींदी। रूसी सदर सां मुलाक़ात जंग जी अॻभराई ऐं मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ सुठो मौक़ो हूंदी। यकीन आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में मुशावरत ऐं हम आहंगी ख़ासि अहमियत जोगी हूंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंग जल्द ख़त्म थींदी ऐं असां सो बि माणींदासीं। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो, फ़ोन करे सघे थो। अमरीका इहो कमु फ़ोन ज़रिए करे सघे थो। ईरान में जन माण्हुनि सां मुंहुं ॾियूं पिया, उन्हनि में कुझु अणवणंदड़ आहिनि। उम्मीद त ईरान अक़लमंदी जो मुज़ाहिरो कंदो। रचायल यूरेनियम जो मामिलो ॻाल्हि जो हिसो आहे। असां इनखे हासिल कंदासीं। चीन असांजी मदद करे सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर शानदार शख़्सियत करार। संदसि चवणु आहे पाकिस्तान सुठो कमु करे रहियो आहे। मूं 8 जंगियूं रोकरायूं, जिन में पाकिस्तान ऐं भारत जी जंग बि शामिल आहे। पाकिस्तान में ईरान जी सफ़ीर रज़ा मीरी मुक़दम ईरान ऐं अमरीका विच में जंग बंदी लाइ कोशिशूं करण ते पाकिस्तानी हुकूमत, अवाम ऐं फ़ौज जा थोरा मञा। रज़ा अमीरी मुक़दम चयो आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंग बंदी लाइ कोशिशूं करण ते हू पाकिस्तानी हुकूमत, अवाम ऐं फ़ौज जो थोराइतो आहे। बिरादर मुल्क पाकिस्तानी बहितरीन प्लानिंग कई वांगर ही मरहलो बि घणो महफ़ूज़ रहियो। ईरानी परॾे वज़ीर इस्लामाबाद जे दौरे दौरान पाकिस्तान खे ईरान जूं लिखत में शर्तूं पेश करे छॾियूं। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची 24 कलाकनि खां पोइ ॿीहर इस्लामाबाद पहुतो। ईरान पंहिंजे एटमी प्रोग्राम ऐं आबनाए हुर्मत जे हवाले सां पंहिंजूं ॻाढ़ियूं लकीरूं वाज़े तौर ते ॾेई छॾियूं। ईरानी न्यूज़ एजेंसी मूजिबि ईरानी परॾे वज़ीर आबनाए हुर्मत जे नवनि ज़ाब्तनि, नाकाबंदी जे ख़ात्मे, मुआवज़े ऐं अॻभराई न करण बाबति ॻाल्हायो। सदर आसिफ अली ज़रदारी 5 ॾींहं जे दौरे ते चीन पहुतल। सदर आसिफ अली ज़रदारी जे हुनान सूबे जे पार्टी सेक्रेटरी शन जियांगो सां मुलाक़ात दौरान ज़राअत, सिहत, तालीम ऐं वापार समेत अहम शोबनि में अमली सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾेवट। पाकिस्तान ऐं चीन जे मज़बूत लाॻापनि ते ॿीहर इतफ़ाक़ करे वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी शन शाओमंग खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणो हो पाकिस्तान चीन लाॻापा मुल्क जी परॾी पॉलिसी जो बुनियादी सुतून आहे। सदर हुनान सूबे जी ज़राअती टेक्नोलॉजी ऐं औज़ारनि जी सलाहियतुनि खे साराहींदे चयो त पाकिस्तान लाइ उन्हनि मां फ़ाइदो वठण जा वसी मौक़िया मौजूदु आहिनि। सदर ॿिज, टेक्नोलॉजी, ज़रई तहक़ीक़ ऐं जदीद फार्मिंग में ताउन वधाइण ते ज़ोर ॾिनो। मुलाक़ात दौरान ॿुधायो वियो त होनान जी यूनिवर्सिटियुनि पाकिस्तानी इदारनि सां 12 मुआहिदा कया आहिनि ऐं हिन वक़्तु 959 पाकिस्तानी शागिर्द मुख़्तलिफ़ शोबनि में तालीम हासिल करे रहिया आहिनि। शिकारपुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो क़त्ल ॻोठ लोडरा में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सिरनि जे बठे ते वेठल पोरियत मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि 40 वरे जो ग़ुलाम अब्बास राहू जो ज़ख़्मी थी पियो, इस्पताल में फ़ौत थी वियो। मांजन भरिसां मज़दा कल्टी, हिकु ॼणो फ़ौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 35 खां वधीक पोरियत ज़ख़्मी। टोड़ी फाटक इंडस हाईवे ते सेवण खां हारपोल ऐं लाभारू करे वापसि कोलार थी लॾो खणे वींदड़ कोली बिरादरी जे मज़दार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई। हादसे में कांजी कोली मौक़े ते फ़ौत थी वियो। ॿारनि औरतुनि समेत 35 खां पोरियत ज़ख़्मी। हादसे बैदि फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल।